नाज़िर टंडे डाम वेझो अंबनि जे बाग मां चौकीदार जो लाश हथायो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते आहे इमरान सोहो। जी इमरान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टंडो जाम वेझो जेको आहे अंबनि जे बाग मां चौकीदार जो लाश मिलियो आहे। अहिड़ी इतला मिलण ते जेको आहे वारिस लाश खे टंडो जाम थाणे में खणाए आया, जिथे जेको आहे हदबंदी जे तकरार सबबु जेको आहे लाश केतिरा ई कलाक टंडो जाम थाणे ते पयल रहियो। जंहिंखां पोइ जेको आहे वारसनि सां गॾु टंडो जाम पुलिस वाक़िए वारे हंधि पहुती त उहो जेको आहे वाक़ियो नौशहर खटियाण जेको शाहपुर थाणे जी हद में पेश आयो आहे। जॾहिं त जेको आहे पुलिस वारसनि खे जेको आहे शाहपुर थाणे ते लाश समेत मोकिले छॾियो आहे। अंबनि जे बागनि ते चौकीदारी कंदड़ शख़्स जी जॻह सुञाणप आहे उहा ढिंगाणो गुरफत तौर थी आहे, जेको टंडो जाम में अंबनि जे बाग ते चौकीदारी कंदो ऐं असल फुकेरा शरीफ़ जो रहवासी हो। राब्तो करण ते जेको आहे वारसनि ॿुधायो त असांजो जेको आहे माइट चई जो जेको आहे राति देर सां मुअल हालत में लाश मिलियो आहे ऐं हाणे पोस्टमार्टम खां बाद ख़बर पवे त संदसि मौत कीअं ठही आहे। जॾहिं त जेको आहे लाश अञा ताईं टंडो जाम थाणे ते पयल आहे ऐं शाहपुर पुलिस खे इतलाह बि कयो वियो आहे। पोती जेको शख़्स आहे उहो फुकेरा शरीफ़ जो रहवासी हो। संदसि सुञाणप 38 वरियनि जो ढिंगाणो गुरफत तौर थी आहे। जी इमरान, अवां जी वॾी महिरबानी।